जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांजे लाइ सूर्य ग्रहण जी जानकारी खणी आई आहियां, जेको कि 2025 में पहिरियों सूर्य ग्रहण 29 मार्च ते लॻण वारो आहे। हिन बार हिन ग्रहण ते चैत्र जी उमास जो बि संयोग गॾु हिन सां ठहियो आहे। हिन साल सूर्य ग्रहण 29 मार्च ते भारत में लागू थींदो या न, इन जे बारे में असांजे महान पंडित राजा शर्मा, जेके कि जोधपुर सां आहिनि, उन्हनि जो वीडियो मां तव्हां सां गॾु शेयर थी कयां। उहे हिन बारे में छा था चवनि उहो तव्हां ॾिसो। ज्योतिष शास्त्र जे अनुसार इहो भारत में मान्य कान्हे। इहो कंहिं शहरनि में मान्य आहे। उत्तर पश्चिमी रूस, उत्तर पश्चिमी अफ्रीका, स्पेन, फ्रांस, पोलैंड, बेलरूस, जर्मनी, यूके, आयरलैंड, नॉर्वे, ग्रीनलैंड ऐं दक्षिण जे समुद्री भागनि में ॾिसजंदो। हिन वीडियो खे तव्हां अॻियां खां अॻियां शेयर कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वीडियो सां गॾु। तेसिताईं जय झूलेलाल।